लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर। तव्हां पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी ऐं मूंसां गॾु पहलवान गुलदस्तो ख़ासि के लिए असां हींअर मौजूदु आहियूं हज़रत सखी सुल्तान मंगे पीर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते मौजूदु आहियूं। हीअ असांजी दरगाह आहे ऐं तव्हां ॿियो मलाखड़ो शेयर कंदासीं। हीअ कराची में दरगाह आहे हज़रत सखी सुल्तान मंगे पीर रहमतुल्लाह अलैह जो ॿियो मलाखड़ो आहे। उस मुबारक ते हर साल थींदो आहे। 2-3 साल थिया आहिनि मलाखड़ा थींदा आहिनि हिते ऐं हीअ मुंहिंजे ख़्याल में 4 साल आहे हिन मलाखड़े खे। हीअ मलाखड़ो तव्हां सां शेयर कंदा आहियूं मलाखड़ा टीवी ते ऐं पहलवान गुलदस्तो असां सां गॾु आहे ऐं मलाखड़ा टीवी खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं तव्हांखे मलाखड़ा तरफ़ वठी था मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां हिन वक़्तु सखी सुल्तान मंगे पीर जे मेले ते मौजूदु आहियूं जिते मस्जिद ख़ासकली हमेशा भलो मलाखड़ो कराईंदो जंहिंमें गुलाम हुसैन पठान कई सिंध जो हर पहलवान मुक़ाबला करे वियो आहे पर सुभाणे ॾिसूं त इनाम केरु थो खणे। धमाल आहे सखी सुल्तान हज़रत मंगो पीर रहमतुल्लाह अलैह जो ॿियो मलाखड़ो आहे। ॿी धमाल आहे अकबर उस्ताद बाराम खान ख़ासि केली ऐं महिमान पठान खान ख़ासि केली। मलाखड़ा टीवी जी महिरबानी मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी साहब जी महिरबानी। बलोच पहलवान बारी जो बाबा काबू 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 वाह वाह अदा की अरे बलोच सीजन जो ये समझो हीरो है। ॿियो पहलवान दादलो शीदी आहे। सख्त मुक़ाबलो आहे जोड़ ॿियो आहे बल्ल पहिरीं आहे। इनाम आहे 500 रुपया। अञा को शौक़ीन बिल खे वधाए सघे थो इनाम रखी सघे थो छो त गुलदस्तो असांजो हिन कराची जो सरमायो आहे गुलदस्तो ऐं दादलो शीदी दादलो ऐं गुलदस्तो पहलवान अॼु गुलदस्तो ये दाबार को करे गुलदस्ती ने दादलो दा करे मारे ने एगो हाणे दिक्कत पंहिंजी संगत सां गॾु पहुचण वारो आहे पहलवान गुलदस्तो पहलवान दादलो आ गुलदस्ता गुलदस्तो ऐं पहलवान दादलो शीदी गुलदस्तो ख़ासि केली गुलदस्तो ऐं पहलवान दादलो दादलो वारा पियो करे गुलदस्तो बचे पियो काबू 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 ना ना पहलवान अदा दादलो मारे वियो पोइ गोडो दादले जो लॻो आहे पर मल मारे वियो आहे। उस्ताद बाराम जो चवण आहे दादलो मारे वियो आहे। वाह वाह शाबाश आहे उस्ताद खे ईमानदारी। हालांकि वो गुलदस्तो जो पुट है बस 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 ना 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 हल यो है गुलदस्तो हेडा दादलो लोग गुलदस्तो बुढ़ी पियो है दादले के दिल खोले इनाम दियो हाणे अजय पहलवान इनायत ख़ासि केली ऐं हेडा पहिरें जोड़ में ईंदो ऐं गुलदस्ते के काफ़ी दे पासराटी में धक लॻल पहलवान हबीबुल्ला बागण सख्त मुक़ाबलो इनायत जा जाठा हिकिड़ो जाठो अंदरियो ॿियो वरी ॿारियो काबू आहे अंदरिया ॿारिया शुरू थी विया इनायत जा शीदी बचे पियो हल शीदी फांसी आहे काबू आहे पहलवान झल 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 हल इनायत इनायत के रज़ा जाठा पियो वणे वरी महिरबानी पठान ख़ासि केली शाहजमाल गुरफत ऐं मोहतरम जनाब अहमद गुरफत साहब पहलवान आ ख़ासि केली इनायत ख़ासि केली आ शीदी शीदी ऐं पहलवान इनायत ख़ासि केली हल वाह 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 इनायत ख़ासि केली वाह इनायत ख़ासि केली के घोड़े इनाम पठान ख़ासि केली ॾिनो छो त नवीद बलोच ऐं कादा शीदी बलूचिस्तान मां पहुता आहिनि। सख्त मुक़ाबलो आहे हेॾा पहलवान वाह 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 कादा वाह कादा ना 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 कादा मारे वियो लगे ताली जी त वाह वाह काबू 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 अगर आगे परे जो आगे पहलवान पहलवान सख्त मुक़ाबलो आहे वाह 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 बारी जा वाह इहो आहे पहलवान अब्दुल शकूर राग शीदी नवीद बलोच पहिरें मल्ला आहे सख्त मुक़ाबलो आहे बलोच वारा पियो करे
गरीब बलोच जाथो शीधी छॾाए पियो ॿियो जाथो वरी टियों जाथो वरी ॿारहें जी कोशिशि कई आहे शीधी बलोच बची वियो सख़्तु मुक़ाबिलो आहे शीधी जा 7 जाठा लॻा पिया आहिनि बलोच छॾाए पियो काबू आहे गरीब बलोच ॿारहें जी कोशिशि कई नवीद बलोच रायब शीधी ऐं बलोच वाह वाह शीधी ऐं बलोच सख़्तु मुक़ाबिलो आहे काबू 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 शीधी छॾाए वियो सख़्तु मुक़ाबिलो आहे वाह वाह लगे ताड़ी मुकाबलो है मुकाबलो जारी है पहलवान राय शीधी आए पहलवान वाह 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 पहलवान नवीद आए पहलवान राय शीधी काबू 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 नवीद वाह 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 राय शीधी वाह यो है पहलवान राय शीधी अजय यूसुफ शीधी अमजद भट्टी पहलवान के लिए साहब डिस्ट्रिक्ट मलीर जी तमाम अहम शख्सियत मलीर जिले की बासर शख्सियत मोहम्मद जनाब मोहम्मद याकूब खास के लिए साहब मोहम्मद फारूक खास के लिए साहब मलाकड़े में तशरीफ फरमा थे हिकिड़ी भरपूर ताड़ी बजाए मेहमान की आजा कयो जोर से ताड़ी लगे ताड़ी पहलवान कदीर पहलवान यूसुफ हिकिड़ो यूसुफ बलोचिस्तान सिंध जो है ॿियो पहलवान कदीर जेको आहे वो बलोचिस्तान जो है ॿिन्ही जे दरमियान हिकिड़ो पहलवान बलोचिस्तान ॿियो पहलवान सिंध जो है यूसुफ पहलवान सख्त मुकाबलो है पहलवान यूसुफ कदीर मोहम्मद यूसुफ सख्त मुकाबलो है सिंध बलोचिस्तान जो मुकाबलो है मोहम्मद यूसुफ सिंध जो है कदीर बलोचिस्तान जो है सख्त मुकाबलो है मोहम्मद इब्राहिम खास के लिए साहब साईं मोहम्मद ईसा मोहम्मद इब्राहिम मोहम्मद खालिद अहमद साहब मोहम्मद रफीक मोहम्मद ताहिर मोहम्मद मोहसिन आयल मेहमान की मेहरबानी आजा था कयो मेहमान की दिल की गहराई सां पहलवान निमलो जमाली पहलवान सदाम मला सख्त मुकाबलो है मुकाबलो जारी है पहलवान जमाली फसा मला के काबू किया मला काबू किया पहलवान जमाली पहलवान लो सदाम मेरा नंदलो जमाली सदाम मला मुकाबलो है मुकाबलो जारी है पोते वही रहो पहलवान हाणे अजय पहलवान मुनीर मला पैरा जोड़ अजय रजब बारी जो पहलवान पहलवान काबू 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 पहलवान नाजम बारी जो है उनजो हरीफ पहलवान वाह वाह पहलवान कमांडो अजी शाहनवाज गुरफत अब्दुल मजीद साहब जी मेहरबानी जे VIP मेहमान घुराया जनाब अब्दुल मजीद खासकली साहब हिन मुलाक़े जा पानी अगवान हेरा पहलवान शीदी पहलवान शोरो खान मोहम्मद शोरो जमीर शीदी असां आयल मेहमान जे वरी आजा था कयूं भलीकार थियूं था वाह वाह शोरा इहो आहे पहलवान खान मोहम्मद शोरो पहलवान सिकंदर मज़ारी रजब बारी जो सिकंदर मज़ारी अञा के पहलवान बारी जो हला वेही रहो कमांडो वेही रहो
पहलवान वाह ही आहे सिकंदर मज़ारी ऐं ॿियो पहलवान कदावर आहे रजब बारी जो सख़्त मुक़ाबिलो आहे वाह 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 बारी जा वाह उहे तव्हांखे इंशाल्लाह तव्हां ख़ुशि थी वेंदो पहलवान मुनीर मला वारा पियो करे सीधी बचे पियो सख़्त मुक़ाबिलो आहे ऐं सुभाणे स्टेट बि वधायो वेंदो पहलवान हाँ मुनीर हाँ शीदी शीदी है पहलवान पहलवान सख्त मुकाबलो है साईं बल थी वठे मां दानियल सख्त मुकाबलो है बड़ी मेहरबानी पहलवान सख्त मुकाबलो है वरी ताड़ी मोहम्मद याकूब खासकेली साहब के आयल मेहमानन के हिकिड़ी भरपूर ताड़ी बजाए मेहमानन जे लाइ अजरकनि जे लाइ ज़ोर सां ताड़ी लगे ताड़ी अदा मेहमानन जे लाइ आजां जे लाइ ताड़ी थोड़ी ज़ोर सां बजायो जी मेहमान ख़ुशि थियनि ज़ोर सां ताड़ी तव्हांजी महिरबानी मजीद साहब इन पासे पहलवान हिन खां पोइ तयारी कंदो गुलदस्तो ख़ासि के लिए तादुल शीदी पहलवान टीवी जे नाले सां उहो दोस्त असांजा मौजूद आहे मीर हसन सोलंकी साहब जेको हिन मलाखड़े खे पंहिंजी कैमरा में फिट करे पियो ऐं ॿियो चैनल आहे यूट्यूब ते मकली टीवी उहो बि असांजे मलाखड़े जो चैनल आहे ऐं उहो दोस्त पुतल आहे पहलवान इनायत कासकेली मलाखड़ा टीवी ऐं मकली टीवी यूट्यूब ऐं गुलाम नबी शीदी पाण चैनल आहे तो सकी मसात है पहलवान शीदी डिस्टर्ब न करियो पहलवान मुनीर ऐं गुलाम नबी शीदी ऐं पहलवान मुनीर मला ठट्टो ऐं शिकारपुर सत मुकाबलो आहे गुलाम नबी शीदी मुनीर मला शीदी बचे पियो मुनीर मला फसाए शीदी के बाक़ायदे अंगन अखरन जे ॿिए वठ आहे पहलवान मुनीर मला पहलवान गुलाम नबी शीदी वाह 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 शीदी वाह 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 शीदी गुलाम नबी शीदी मारे वगी मल हिकिड़ी ताड़ी बजायो ज़ोर सां लगे ताड़ी वाह वाह शीदी इनाम ॾियो पहलवान गुलाम नबी शीदी के ऐं हेॾा जे गुलदस्तो ऐं दादलो तयारी कंदा हेॾा पहलवान शहज़ादो बारी जो है उनजो हरीफ शहज़ादो घुमाए पियो ऐं हिकिड़ो वाह गुरफत मारे इहा पहलवान गुरफती इनायत कासकेली ऐं हेॾा पहलवान कदीर ऐं पहलवान यूसुफ हेॾा गुलदस्तो कासकेली दादलो शीदी पहलवान सत मुकाबलो है मामा पहलवान इनायत खासकेली वाह वाह खासकेली वाह इनायत खासकेली वाह जो भाई मालूम मारे फिदा बालानी साहब पुतो है पान डायरेक्टर इंफॉर्मेशन साहब खान भंड साहब पोतो डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन वाह कदीर शीदी सरकारी गैर सरकारी फर्जंद है गुलदस्तो खास के लिए जिनको मुकाबलो है पहलवान दादले शीदी साहब मोई मल्ला है बिल है 1500 रुपया बिल 1500 है खुसूसी जाम केतरा इनाम है गुलदस्तो कराची जो मशहूर पहलवान है जैन केतरा एवार्ड खटिया पहलवान गुलदस्तो ये
मेहरबान है जनाब सईद गनी साहब मेहरबान है गुलदस्तो खास के लिए ऐं दादलो शीदी सत मुकाबलो कोई मल्ला है शीदी शीदी वाह 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 गुलदस्ता वाह गुलदस्ता अभी मलबुनी को बाकायदे मुकाबलो दिखारे पंहिंजो प्लान कयो गुलदस्तो खास के लिए गुलदस्तो जिंदाबाद ताड़ी बजायो गुलदस्ते जे लाइ जोर सां ताड़ी ऐं इनाम जो गुलदस्ते के दिल खोले पहलवान ऐं पठान खास के लिए साहब जो बिल 500 ऐं अहमद बुरफत साहब जो बिल 1000 खड़ी हो गुलदस्त सत मुकाबलो है जमीर शीदी खान मोहम्मद शोरो आशोरा आशोरा शोरो शोरो शीदी शीदी पहलवान वाह वाह शोरा भजी छॾी वाह शोरा वाह हाणे नंढड़ो बिल 1500 अजय नंढड़ो अदा बच्चे नाम तू पहलवान नंढड़ो जमाली है पहलवान सदाम मला हलो हाणे खणी वञे मथे पहलवान बाबा गुलदस्ते के नंगड़ा मेरो नंगड़ा बाहर मेरो बच्चे बैठ जाओ बाबा बाबा हाणे रायब शीदी अजय रायब शीदी जोड़ो जोड़ा हेदा गुरफत आज बारी जो बाबा गुरफत ने बारी जो घुमा घुमाई दे वाह मेरे जोड़ी दा रोस्टर में पहलवान असां बड़े सलाम पेश करण दा जीअं त मुनीर मल्ला ऐं पहलवान वाह पहलवान ये नवीद बलोच ये बलोचिस्तान का पोतो है जिन जो कोच है सदर बैठो है मोहम्मद उमर शीदी ये नवीद मुकाबला भी करे पहलवान बलोचिस्तान जो इनाम दियो वाह नवीद गुलदस्ते जो कदर कयो इनाम जो गुलदस्ते खास के लिए छो तो गुलदस्तो असांजी कराची जी इज्जत है सरमायो है कराची जो गुलदस्ते के इनाम दियो पहलवान कादा शीदी अला छपरा पोते हटायो इनके कादा शीदी हबीबुल्ला बारण सिजावल जो है हबीबुल्ला बारण कादा शीदी बलोचिस्तान उठल जो है लसबेले जो कादा शीदी पहलवान ये कादा खटेगा तो वो म्यूजिक लगाएगा पहलवान कादा शीदी अल्लाह कादा किरी वाह पहलवान हबीबुल्ला पहलवान मुनीर मला सत मुकाबलो है बाबा पहलवान सत मुकाबलो है मुकाबलो जारी है पहलवान बाबा मुनीर मला गुलाम नबी शीदी कोई मल्ला है पेरियों जोड़ा है मुकाबलो इंतहाई दिलचस्प है अभी बड़ी आयल मेहमान की दिल की गहराई से आजा तक कयूं वेलकम चऊं था तमाम मेहमानन के जनाब अब्दुल मजीद खास के लिए पारा तमाम आयल मेहमान के भलीकार चऊं था पहलवान वाह गुलाम नबी शीदी यो है गुलाम नबी शीदी जला ताड़ी बजाए जोर से लगे ताड़ी हाणे सिकंदर पहलवान रजब बारी जो अची है गुलदस्तो है पहलवान नवीद बलोच अनवर जो अञा जोड़ न थियो हाणे गुलाम नबी शीदी पहलवान बाबा अचे ना मटे को मिले बिस्मिल्लाह कर मुंडीर तो कसम आपा जे पी जो अचे मटे ना पहलवान अनवर
बलोच ऐं पहलवान गुलाम नबी शीदी जोड़ थियो है। पहलवान कदीर ऐं पहलवान नंढड़ो जमाली वाह वाह सख्त मुकाबलो आहे जमाली ऐं कदीर शीदी। हैरान पहलवान नवीद बलोच गुलदस्तो खासकेली कराची और सिंध बलोचिस्तान मलाखन जे चैनल बाकायदे यूट्यूब ते पहलवान नवीद वारा पियो करे गुलदस्तो बचे पियो वरी गुलदस्ते जो जाठो नवीद छॾाए मारने जी कोशिश पियो करे। सख्त मुकाबलो आहे पहलवान नवीद बलोच पहलवान गुलदस्तो खासकेली पहिरीं महिल आहे। सख्त मुकाबलो आहे गुलदस्तो बचे पियो गुलदस्तो गुलदस्ता वाह पहलवान गुलदस्तो खासकेली गुलदस्ते के पहलवान बारी जो ऐं पहलवान बारण ऐं पहलवान सख्त मुकाबलो आहे ऐं ॿई भला पलनि पहिरें जोड़ जा सख्त मुकाबलो आहे। वाह पहलवान बारी मलीर ज़िले जी तमाम बासर शख्सियत जिन मलाकड़े के टाइम ॾिनो वॾी महिरबानी ऐं जनाब अब्दुल मजीद खासकेली साहब जिन की महिरबानी जिन बाकायदे सख्त मुकाबलो आहे पहलवान नंढड़ो जमाली ऐं पहलवान वाह जमाली मोहम्मद जुमन गुरफल साहब 500 रुपया मोकिलिया असांजे सिंध एसोसिएशन जे सदर जनाब बारम अली मजीदण साहब जे लाइ वॾी महिरबानी। मोहम्मद जुमन गुरफल पहलवान हबीबुल्लाह बारण ऐं पहलवान रजब बारी जो ऐं पहलवान सख्त मुकाबलो आहे वाह काबू पहलवान वाह रजब बारी जा गुलदस्तो ऐं पहलवान जी बेबर बे मलाकड़े हजरत मंगे पीर रहमतुल्लाह अलैहि बे मलाकड़े एंड जो मीरा सर सोलंकी के इजाजत दीजिए।